मदे जी मां असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर बाद सखर खां वाया लखी ईंदे मदे जी खां लाड़कानी तरफ़ रवानो थींदो। उन सिलसिले में अगूणे तालका नाज़िम ऐं टाउन चेयरमैन पीपी अगवान नजफ़ खान कमारियो जी मेज़बानी में मरकज़ी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के इस्तक़बालिया कैंप लगाई वही है। कैंप के इंतजामन की भरपूर तैयारी कई वही वञे, जॾहिं त सिक्योरिटी के इंतजाम लाइ पुलिस एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। उन सिलसिले में कैंप इंचार्ज बशीर सुमरो सचाई न्यूज़ के बुधायो। रहमान रहीम। जीए भुट्टो, जीए शहीद बेनज़ीर भुट्टो, जीए बिलावल भुट्टो। जीअं त अॼु मदे जी शहर बाईपास ते असांजो महबूब क़ाइद पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब हितां गुज़रे पियो। उन जे इस्तक़बाल के बारे में ये कैंप लगाई वही है। मोहतरम ज़ुल्फ़कार खान कमारियो और मोहतरम जनाब नजफ़ खान कमारे साहब जन जे क़यादत में अॼु असां हिते उनजो भरपूर तरीक़े सां इस्तक़बाल कंदासीं। ही इस्तक़बाल मिसाली इस्तक़बाल हूंदो। असां पंहिंजे चेयरमैन खे हिते वेलकम करण लाइ बीठा आहियूं। इंशाअल्लाह हू जीअं हिते ईंदो ऐं हिते अवाम खे ख़िताब बि कंदो ऐं असां हुनजो भरपूर तरीक़े सां इस्तक़बाल बि कंदो। तक़रीबन 7:30-8 जे अंदरि जेको असां इन खां अॻु में जेको आहे पंहिंजे हिन आस पास के तमाम ॻोठनि शहरनि मदे जी शहर वासियुनि ऐं जिंदो देरो फ़क़ीरपुर ऐं तराई बिरोइन जा ॻोठ ड्रखण जेके भी असांजा आस पास जा ॻोठ आहिनि असां सभिनी खे अपील भी कई आहे ऐं कयूं भी पिया त तव्हां घणे खां घणा शरीक थी करे पंहिंजे महबूब क़ाइद जो इस्तक़बाल कंदा ऐं शहीद बेनज़ीर भुट्टे जे लख़्त जिगर जो भरपूर तरीक़े सां इस्तक़बाल करे इहो साबित कंदा त असां पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। कल्ह भी गॾु हुयासीं, अॼु भी गॾु आहियूं। जीए भुट्टो।